नेशनल इलेक्शन कमीशन कराची हैदराबाद में मकानी चूंडनि बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ पियो वरितो आहे। इलेक्शन कमीशन में थियल ॿुधणी बाबति तफ़सील दायर आहे। धरती टीवी जो रिपोर्टर नज़ीर चारण। जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन सिंध में बलदियाती चूंडनि बाबति ॿियो मरहलो बाबति जेकी केस जी ॿुधणी उन केस में फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। जॾहिं त चीफ इलेक्शन कमिश्नर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त बलदियाती चूंडूं कराइण कंहिं सूबाई हुकूमत जो कमु न आहे, पर इलेक्शन कमीशन जो कमु आहे बलदियाती चूंडूं कराइण। अॼु चीफ इलेक्शन कमिश्नर जे सरबराह में 3 रुकनी बेंच सिंध में बलदियाती चूंडनि जे ॿिए मरहले बाबति दाख़िल दरख़्वास्तुनि ते केस जी ॿुधणी कई, जंहिंमें जेको आहे सो MQM तरफ़ां वसीम अख्तर, जमायत इस्लामी तरफ़ां हाफ़िज़ नईम रहमान ऐं पीपल्स पार्टी तरफ़ां सिंध हुकूमत जे तरफ़ां मुर्तज़ा वहाब ऐं चीफ इलेक्शन सेक्रेटरी जेको आहे सो सिंध हुकूमत जेको आहे सो नथा ॾेई सघनि, जंहिं करे जेको आहे सो बलदियाती चूंडूं मुलतवी कयूं वञनि। जंहिं ते चीफ इलेक्शन कमिश्नर रिमार्क ॾिना त कंहिं सूबाई हुकूमत जो कमु न आहे बलदियाती चूंडूं कराइनि ऐं बलदियाती चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। जॾहिं त वसीम अख्तर तरफ़ां चीफ इलेक्शन कमिश्नर खे ॿुधायो वियो त जेको आहे सो मरदमशुमारी दौरान जेको आहे सो वॾी हेरफेर कई वई आहे, जंहिं ते चीफ इलेक्शन कमिश्नर वसीम अख्तर खे मुखातिब थींदे चयो त जेको आहे सो मरदमशुमारी कराइण जेको आहे सो बलदियाती चूंडूं सिर्फ़ु जेको आहे सो इलेक्शन कमीशन जो कमु आहे, मरदमशुमारी कराइण जेको आहे सो इलेक्शन कमीशन जो कमु न आहे। जॾहिं त हाफ़िज़ नईम रहमान ॿुधायो इलेक्शन कमीशन खे इन ॻाल्हि खां त जेको आहे 2 साल थी विया आहिनि, पर अञा ताईं बलदियाती चूंडूं जेको आहे सो न थी सघियूं आहिनि ऐं माण्हू कराची जो आवाम जेको आहे सो बलदियाती चूंडुनि जो इंतज़ारु करे रहियो आहे। जंहिं ते चीफ इलेक्शन कमिश्नर तरफ़ां चयो त जेको आहे सो सिक्योरिटी एहलकार जेको आहे सो वफ़ाक़ खे दरख़्वास्त कजे थी त जेको आहे सो उहे जेके आहिनि सो सिंध हुकूमत खे ॾियनि त जीअं जेको आहे सो बलदियाती चूंडूं कराए सघजनि। जंहिं ते वफ़ाक़ तरफ़ां घरू वज़ीर जे दाख़िला जे नुमाइंदे तरफ़ां इलेक्शन कमीशन खे ॿीहर आगाही ॾिनी हुई त असां वटि फोर्स न आहे जो सिंध हुकूमत खे ॾियूं। जंहिं बैदि इलेक्शन कमीशन समूरनि धुरियुनि जा मौक़िफ़ ऐं दलील ॿुधण खां पोइ जेको आहे सो सिंध में बलदियाती चूंडनि बाबति जेको ॿिए मरहले बाबति जेके दरख़्वास्तूं दाख़िल कयूं वयूं हुयूं या ख़त लिखिया विया उन ते जेको आहे सो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। जी।